तोड़े पड़े में रहंदड़ करोड़ों ई ॾिसंदड़नि खे अज़ीम तहज़ीब जे वारिस सिंध जे सकाफ़ती ईद जूं वाधायूं हुजनि। हज़ारे ई वरियनि ते ॿधल शानदार तारीख़ी पसमंज़र रखंदड़ सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। समूरी सिंध तयारियूं मुकमल करे वरितियूं। आवाज़ टीवी जे सॾ ते सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद इल्म ऐं टेक्नोलॉजीअ जे सिरे हेठि मल्हाइण लाइ सॼी सिंध में इंड लठी रंग निर्वार थी विया। क़ौमी ईद जे मुख्य तक़रीब कराची में प्रेस क्लब बाॾो थींदी। लखे सिंधी शरीक थी सिंध अमर जी सकाफ़त सां लाज़वाल मोहब्बत जो वचन कंदा। नाले वारनि फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा कई वेंदी। हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद नज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे बि वॾनि तोड़े नंढनि शहरनि में सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीबूं रिथियल रैलियूं कढियूं पियूं वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मशल बरदार रैलियुनि सां सकाफ़ती ॾिहाड़े जी आजियां। कराची प्रेस क्लब ॿाहिरां ॾिया ॿारे सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश। जाम शोरे, कंदकोट, कशमोर, लाड़काणे, खैरपुर, घोटपी ऐं सांगड़ में मशल बरदार रैलियूं। सामारो, कंडियारो, पीर जो ॻोठ, ठारूशाह, मियां साहब खान, वाहण, खानपुर, जाती ऐं कोटड़ी में बि मशल बरदार रैलियुनि सां सकाफ़ती ॾिहाड़े जी आजियां कई वई। सिंध जे गादी वारे शहर कराची में सिंधी सकाफ़त सां मोहब्बत जो भरपूर इज़हार। टिकटॉकर अक्सा कींजर ऐं तारा जी अॻवानी में सी व्यू खां दो दरिया ताईं रैली। टिकटॉकर समेत शहरियुनि जी सिंधी टोपियूं ऐं अजरक पहिरें रैली में शिरकत। हर साल पंहिंजी शानदार सकाफ़त खे उजागर करण लाइ रैली कढी वेंदी आहे। सकाफ़ती ॾिहाड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे। हिन भेरे बि सकाफ़त जो ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाइण लाइ अॻुवाट तयारियूं करे वरितियूं आहिनि। मशहूर टिकटॉकर अक्सा कींजर ऐं तारा जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। 2018 में चयो वियो त फलाणो लीडर फ़रिश्तो ऐं बाक़ी सभु ख़राब आहिनि। 2023 में कंहिं ॿिए खे फ़रिश्तो बणाए पेश कयो पियो वञे। मियां साहब इंतिज़ामिया जी मदद बदिरां पंहिंजे नज़रिए ते इलेक्शन विढ़े। मियां साहब वोट खे इज़त ॾिए, बेइज़त न करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त 18 महीननि जी हुकूमत दौरान इस्लामाबाद खे वेझो खां ॾिसी आयो आहियां। इस्लामाबाद में वेठल माण्हुनि खे आवाम जे मसइलनि में का बि दिलचस्पी नाहे। दुश्मनी वारी सियासत पाकिस्तान ऐं आवाम लाइ सुठी नाहे। पाकिस्तान में नई सियासत आणण जो वक़्तु आहे। 18वीं तरमीम जो फ़ाइदो मुल्क जे आवाम खे थियो आहे। 18वीं तरमीम ख़तमु करण जो मतिलबु सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब जे वसीलनि ते धाड़ो हणणु आहे। ऐं निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त मौसमियाती तब्दीली मौजूदा दौर जो हिकु वॾो चैलेंज आहे। सभ खां घणो मुतासिर थींदड़ पाकिस्तान मौसमियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। दुबई में गोल मैस कॉन्फ्रेंस में आई समिट खे ख़िताब कंदे अनवारुल हक़ काकड़ चयो त लॉस एंड डैमेज फंड जो क़याम साराह जोॻो अमल आहे, पर तरक़ी पज़ीर मुल्कनि जूं ज़रूरतूं $100 अरब जी ख़ातिरनि खां केतिरियूं ई वधीक आहिनि। COP28 जे प्लेटफॉर्म तां मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ अमली क़दम खणणु घुरिजनि।